तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जोही में हिकु हफ़्तो अॻु कराची जी मिल में मज़दूरी कंदड़ नौजवान खे धोखे सां घुराए बेदर्दी सां क़तल कयल नौजवान इमरान लुंड जे वारसनि जो कातलनि जी गिरफ़्तारी लाइ शहीद मखदूम बिलावल पार्क खां हथनि में प्ले कार्ड खणी गुलाम रसूल लुंड, शरीफ़ लुंड, गुलाम हैदर लुंड, रसूल बख्श लुंड ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे जोही दादू रोड ते धरणो हयो वियो। जी नाज़रीन, रिपोर्ट मुश्ताक अली रोधनाणी मुताबिक़ मक़तूल जे वारसनि मीडिया अॻियां दाहींदे इल्ज़ाम हयो आहे त कराची में मज़दूरी कंदड़ पोरियत इमरान लुंड खे जवाबदारनि धोखे सां घुराए हैदराबाद ख़ुदा जी बस्ती में गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे, जंहिंजे खीसे मां मोबाइल फ़ोन ऐं ॿियो कुझु ज़रूरी सामान पुलिस खे हथु आयो। इन बावजूद पुलिस जवाबदारनि मां ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वधीक क़ानूनी कार्रवाई करण खां लवाए रही आहे। हिननि चयो त पुलिस कातलनि खे बचाइण जे लाइ उन्हनि खां ॻरी रिश्वत वठी हाणे असांखे परेशान करे रही आहे। आख़िर में हिननि सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस, वज़ीर आला सिंध, IG सिंध, SSP ॼामशोरो ऐं ॿियनि इख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त मक़तूल इमरान लुंड जे असल कातलनि खे गिरफ़्तार करे मक़तूल जे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे ऐं तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।